शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे फुल कवरेज ॾिनी, अॼु बि ॾिनी ऐं पोएं हफ़्ते बि ॾिनी। ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि करणी थी पवे जो पोएं हफ़्ते असांजे हिते इजलास थियो जंहिंमें असांजी मलीर जी तक़रीबन क़यादत हुई, जंहिंमें उन्हनि बाक़ाइदा असांखे इहो यकीन दहानी कराई त असां 2 खां 4 ॾींहंनि में तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं, इंशाअल्लाह रूट चेंज हूंदो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु हफ़्तो गुज़रण जे बावजूदि अञा ताईं कंहिं बि असां सां को बि राब्तो कोन कयो आहे। इहे ज़मीनदार, इहे असीं हिते जा मक़ामी माण्हू, इहे हिते जा जेके बि असां जेके इफेक्टिव थियूं वेठा मलीर एक्सप्रेस वे में, सभु हिते रड़ियूं पिया कयूं। केरु असांजो पुरसां हाल न आहे। असां कंहिंखे धां ॾियूं, असां आला क़यादत सां अपील था करियूं त असांखे हिन जाइ ते का यूनिवर्सिटी ॾिनी वञे, हिते असांखे कॉलेज ॾिना वञनि, हिते असांखे सुठियूं घुमण जूं जॻहियूं ॾिनियूं वञनि, या असांखे मलीर एक्सप्रेस वे ॾेई करे असांखे तबाह कयो वञे। असां पुरज़ोर अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं उन खां अलावा हिते वॾे में वॾो जेको नुक़सानु थिए थो उहो इरिगेशन डिपार्टमेंट खे थिए थो, जेको 50,000 लीटर उहे जेके डिमलोटी वारा जेके खूह आहिनि उहे पर डे 50,000 लीटर पाणी कराची शहर खे मुहैया कंदा आहिनि। ऐं उन खां अलावा आउं जेको एनवायरमेंट डिपार्टमेंट खे अपील कंदुसि त हिते एनवायरमेंट माहौलियात जो सॼो निज़ाम ख़राबु पियो थिए, जेके उहे बि नोटिस वठी इन माहौलियात जे निज़ाम खे बचाइनि। मलीर एक्सप्रेस वे असांजो माहौल बि सॼो तबाह पियो करे। महिरबानी।